मुल्क पंहिंजे जो मिठा रोशन करियो नाम, हासिल करे इल्म के ठारियो पंहिंजो हां। कापीअ खां भॼो ईअं, कमान खां भॼे जीअं कां। कापीअ खां भॼो ईअं, जीअं कमान खां भॼे कां। थो सलाह इहा ॾियां, कयूं कुर्ब मां। सलाह इहा सुणी अथव ए ॿारो, त भॼी कापीअ खां अदा करियो किनारो। कापी कयो इल्म जो आहे मुंहुं कारो, इहो उधारो कढी छॾियो कयूं चए। हाणे मां स्टेज सेक्रेटरी जा फ़राइज़ निभाइण लाइ हिन स्कूल जे उस्ताद मोहतरम साईं अब्दुल हफ़ीज़ मेमण साहिब जिन खे गुज़ारिश कंदुसि त हू अचनि ऐं अची स्टेज सेक्रेटरी जा फ़राइज़ सर अंजाम ॾियनि। असांखे वरी कुझु ॿियूं ज़िम्मेवारियूं निभाइणियूं आहिनि। मोहतरम साईं अब्दुल हफ़ीज़ साहिब तव्हांजी ख़िदमत में ईंदा ऐं अची स्टेज सेक्रेटरी जा बाक़ी जेके प्रोग्राम उन में फ़राइज़ सर अंजाम ॾींदा। प्रोग्राम तमामु दिलचस्प आहिनि। ॿारनि जा खाका, ॿारनि जा गीत ऐं तक़रीरूं ऐं असांजा महिमान तव्हांजे साम्हूं इज़हार ख़्याल करणु फरमाईंदा। मुंहिंजा साईं, जीअं त तइलीम हिकु अहिड़ो अमल आहे जेको यकतरफ़ो अमल आहे। उन में उस्ताद, वालिदैन ऐं मुआशिरे जो गॾियल किरदारु हूंदो आहे। जेकॾहिं उस्ताद, वालिदैन, मुआशिरो हिकु अहिड़ी कम्यूनिटी पैदा कनि जंहिंमें उन्हनि जो काम राब्तो हुजे त हू स्कूल जा ऐं तइलीम जा लाॻापियल मसइला बख़ूबी सरंजाम ॾेई सघंदा। त आऊं पंहिंजे हिन स्कूल जे साथी उस्ताद जनाब मंज़ूर रज़ा मेमण खे दावत तक़रीर जी दावत ॾियां थो त अची असांखे तइलीम जे अमल में बहितरीअ लाइ असां यानी वालिदैन, मुआशिरो ऐं उस्तादनि जूं गॾियल ज़िम्मेवारियूं हिन लफ़्ज़नि ते रोटी वञनि। ऐं मंज़ूर रज़ा मेमण साहिब, जनाब सदर सलावत साहिब ऐं मोतीराम ऐं प्यारा महिमानों ऐं प्यारा शागिर्दो, अस्सलाम वालेकुम। जीअं त उस्तादनि जीअं त तइलीम जी तरक़ी जे लाइ असांजूं अहम ज़िम्मेवारियूं उस्तादनि ऐं वालिदनि ते डिपेंड कनि थियूं। उन जे लाइ मां कुझु अर्ज़ु कंदुसि जेका नंढी तक़रीर आहे त जीअं उस्ताद ऐं वालिदिन पंहिंजे औलाद ते ऐं कहिड़े तरीक़े सां तइलीम खे तरक़ी जी ज़िम्मेवारी महसूसु कनि। जीअं त वालिदैन पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे प्राइमरी खां सेकेंडरी ताईं या कॉलेज में यूनिवर्सिटी ताईं पढ़ण जे लाइ मोकिलीनि था, त वालिदैन खे उस्तादनि सां राब्ते में रहण जे लाइ ज़रूरी आहे। इन करे मां वालिदैन ते इहो अर्ज़ु रखंदुसि त जीअं पंहिंजे औलाद खे जॾहिं स्कूल में मोकिलीनि था त उस्तादनि सां राब्ते में रहनि। जीअं त स्कूल में तमामु घटि ईंदा आहिनि ऐं ॿाहिरि वञण जी कोशिशि कंदा आहिनि। वीडियो गेम ऐं डिश ते ऐं वीचारनि ते ख़ासि करे ते टाइम ॾींदा आहिनि ऐं ॿारहें ताईं डिशनि थींदा या वीचारनि ऐं ॿियनि ॻाल्हियुनि में मशगूल रहंदा आहिनि। इन करे छो त पोइ सुबुह जो स्कूल में बहानू करे ईंदा आहिनि ऐं क्लासनि में तमामु घटि ईंदा आहिनि। जीअं त असांजो स्कूल गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल आहे, उन में 50% अटेंडेंस न हूंदी आहे, छो त वालिदैन जो कॾहिं बि राब्तो न हूंदो आहे। वालिदैन जो कॾहिं बि उस्तादनि सां राब्तो न हूंदो आहे त उस्ताद शागिर्द क्लास में अचनि था या नथा अचनि, छो त 50% हुन में अटेंडेंस हूंदी आहे। 100 में जेकॾहिं 100 ॿार आहिनि त 50 या 55 या 60 ॿार अचनि था। ऐं वालिदैन कॾहिं बि ईअं सोचींदा आहिनि त असांजो औलाद वियो या न वियो, पर जॾहिं शागिर्द खे चवंदा आहिनि, ॿार खे चवंदा आहिनि त स्कूल वञो त चवंदा आहिनि पढ़ाई स्कूल में न आहे। पढ़ाई बराबरि तमामु घटि आहे, छो त असांजे हायर सेकेंडरी स्कूल में फ़क़ति 8 उस्ताद आहिनि जेके 6 क्लासनि ते कंट्रोल कनि था
ऐं तमामु घटि स्टाफ आहे ऐं 125 शागिर्द फी क्लास में पढ़नि था। इन करे 8 उस्तादनि जो संभालणु तमामु हिकु ॾुखियो कमु आहे। तंहिं हूंदे बि असां पंहिंजी कोशिशि सां हिन स्कूल खे सही नमूने सां ऐं सुठे नमूने सां डीलिंग करे रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह जेकर आईंदा बि वालिदनि जो ताउन रहंदो त इंशाअल्लाह इन में कामयाबु थींदासीं। जीअं असांजे उस्तादनि जी खोट पूरी थिए ऐं कुझु साइंस टीचर ऐं कुझु सब्जेक्ट स्पेशलिस्ट ईंदा। इन करे मां वालिदनि ते ज़ोर ॾींदुसि त जीअं पंहिंजे प्राइमरी सतह खां वठी सेकेंडरी स्तर ताईं पंहिंजे औलाद ते नज़र रखनि। जेकॾहिं तव्हां हुन ते स्कूल मोकिलींदव त उस्ताद लाज़मी हुन ते महिनत कंदो, पर जेकॾहिं तव्हांजो औलाद जेकॾहिं स्कूल में नथो अचे ऐं उस्ताद खे ख़बर न आहे त उहो केॾां वियो, छाकाणि त उस्ताद 125 या 20 शागिर्द हूंदा आहिनि। इन करे हू केतिरनि ते नज़र रखे, ख़ासि करे वालिदनि ते इहा ज़िमेवारी आहे थिए थी त महिरबानी करे पंहिंजे औलाद ते नज़र रखनि। जीअं स्कूल में उहे बाक़ाइदा क्लास अटेंड कनि ऐं जीअं तइलीमी माहौल खे वधीक पाण खे दुरुस्त कनि। इन खां सवाइ मां पंहिंजे कॉपी कल्चर जे लेवल ते ॻाल्हाईंदुसि, छाकाणि त कॉपी कल्चर में उस्ताद बि शामिल हूंदा आहिनि कॉपी कल्चर कॉपी कराइण में, पर वधीक वालिदनि खे बि ख़्यालु करणु घुरिजे जीअं उहो पाण वालिदनि जे लाइ कॉपीअ जो रुझान ख़तमु करण जे लाइ वालिदनि ऐं उस्तादनि ते ज़िमेवारी आहे। पर उस्ताद केॾी कोशिशि करे थो, पोइ बि वालिदनि सिफ़ारिशूं करे ऐं कुझु प्रेशर विझराए कॉपी करण जी लाइ उस्ताद खे थोरो धमकाईंदा आहिनि। इन करे मां वालिदनि खे ऐं उस्तादनि खे गॾु इहा गुज़ारिश कंदुसि त आईंदे जे लाइ कॉपी कल्चर ते बि कंट्रोल कयो वञे। जीअं त असांजो हायर सेकेंडरी स्कूल तमामु पोइ ते पियल आहे ऐं इनखे जीअं तइलीम जे लाइ क़ौम ज़िंदगी मौत जे सवाल बराबरि आहे। दुनिया एतिरी त तेज़ी सां तरक़ी करे रही आहे जो असीं पाण खे तइलीम याफ़्त न कराईंदासीं जेसिताईं असां महिनत न कंदासीं। जीअं न कंदासीं त असां पोइ ते रहिजी ईंदासीं ऐं असांजो हिन स्कूल जो वजूद बि ख़तमु थी सघे थो। जेकॾहिं हिते ॾिसो हूंदो त 11 ऐं 12 क्लास जा क्लास नथा हलनि, छो त स्टाफ तमामु घटि आहे ऐं 11 ऐं 12 क्लास जा क्लास मां हलनि कोन था ऐं कमरनि जी खोट सिर्फ़ु 6 रूम आहिनि जंहिंमें 120 शागिर्द हर क्लास में पढ़नि था ऐं 11 ऐं 12 क्लास जा क्लास नथा हली सघनि, छो त सब्जेक्ट स्पेशलिस्ट असांखे 12 पोस्टूं आहिनि, उन में सिर्फ़ु 3 उस्ताद कमु करे रहिया आहिनि ऐं कमरनि जे खोट हुअण जे करे असांजा 11 ऐं 12 क्लास नथा हली सघनि ऐं सिर्फ़ु 8 उस्तादनि जे करे हीअ हायर सेकेंडरी हले थो। मुंहिंजी वालिदनि खे गुज़ारिश आहे त जीअं हितां जे असांजो माशाअल्लाह मल्क असद सिकंदर मिनिस्टर बि आहे ऐं पी बशकार केरी MLA बि आहे, उनखे वक़्त तौर सां मिली हिन मसइले खे हल कराए सघूं था। जीअं त उस्तादनि जी कोर्स ऐं बिल्डिंग जो ठाहिण जो मसइलो बि हुनजे आॾो पेश करे सघूं। बसि मां यादि